जीअं त शाह जी ज़िंदगी हुनजे तौर बाबति तव्हांखे कुझु ॿुधाईंदे सुवाल जवाब। पहिरियों सुवाल आहे शाह साहब जी ज़िंदगी जो अहवालु सभ खां अवल कहिड़े किताब मां मिलियो आहे? जी दोस्तों, जवाब आहे त फारसी ॿोली जे मशहूर किताब तहफ़तुल कराम मां। तहफ़तुल कराम किताब कंहिंजो लिखियल आहे? जवाब आहे मीर अली शेर कान्हे जो आहे। सवाल नंबर 3 आहे किताब तहफ़तुल कराम जो सिंधी ॿोली में तर्जुमो कयो ऐं कहिड़े इदारे छपरायो? जवाब आहे हिन किताब जो तर्जुमो मखदूम अमीर अहमद कयो ऐं सिंधी अदब बोर्ड छपरायो। सवाल नंबर 4 आहे अली शेर काफ़िया खां पोइ कहिड़े लेखक शाह साहब जो ज़िक्र पंहिंजी किताब में कलमबंद कयो? जवाब आहे सर रिचर्ड बर्टन। सवाल नंबर 5 आहे सर रिचर्ड बर्टन पंहिंजी कहिड़े किताब में शाह साहब जो अहवालु ॾिनो? जवाब आहे पंहिंजी किताब सिंधु नदीअ जे वादीअ में रहंदड़ क़ौमनि में। सवाल नंबर 6 आहे सर रिचर्ड बर्टन जो मथों किताब सिंधी ॿोलीअ में तर्जुमो थियो आहे ऐं कहिड़े इदारे छपरायो आहे? जवाब आहे हीअ किताब सिंधी ॿोलीअ में हनीफ़ सिद्दीक़ी तर्जुमो कयो आहे ऐं सिंधी अदब बोर्ड छपरायो आहे। सवाल नंबर 7 आहे शाह जी ज़िंदगीअ मुतलिक़ पहिरियों किताब कहिड़ो छपियो ऐं कहिड़ो कारण उन जे लिखण जो सबबु बणियो? जवाब आहे सर बार्टल फेरियर जंहिं जे नाले सां कराची में फेरियर हॉल आहे उन जे धीअ जे वंदर लाइ शाह जे सवाने उमिरि लिखाई वई। जी दोस्तों, ये सवाल जवाब हुआ जेके तव्हांखे ॿुधाया। ॿिए पार्ट में इंशाअल्लाह तव्हांखे अॻियां सवाल ॿुधाईंदुसि। महिरबानी।